ख़बरूं अचनि थियूं उन्हनि खे पिणु फोकस कंदासीं अॼोके प्रोग्राम में। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिकु जेको सफ़ारती वफ़्तु आहे जंहिंजी अॻुवाणी कनि पिया बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु। बिलावल भुट्टो साहिब जी अॻुवाणी में हू वफ़्तु गॾियल क़ौमुनि में गुज़िरियल ॾींहुं तमामु अहम मुलाक़ातूं कयूं आहिनि मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि जे नुमाइंदनि सां। उनखां सवाइ अॼु सलामती काउंसिल जे सदर सां उन्हनि जी मुलाक़ात थी आहे। हिकु भेरो वरी इहा ॻाल्हि दुनिया ॾाढो रखी वई आहे त असीं दुनिया खे इहो ॿुधाइण आया आहियूं त पाणी असांजी रेड लाइन आहे, पाणी असांजी लाइफ लाइन आहे। ऐं उन हवाले सां भारत जो जेको रवैयो रहियो आहे ऐं जेको मुस्तक़िल नज़र अचे पियो उहो तमामु ॻणती जोॻो आहे। ऐं उन हवाले सां आलमी बिरादरी खे असीं वरी चऊं था त हू पंहिंजो किरदारु अदा करदे, छाकाणि त हीउ जेको उन्हनि जो रवैयो चऊं मौक़िफ़ चऊं ही ओवरऑल पूरे जेको ख़िते जी सूरत हाल आहे उनजो जेको अमुन आहे उनजे लाइ तमामु घणो ख़तरनाक आहे। उनखां सवाइ नाज़रीन अॼु KP में अमुन अमान जी सूरत हाल जे हवाले सां हिकु ग्रैंड जरगो थियो आहे जंहिंमें वज़ीर आज़म असीं ॾिसूं वज़ीर आज़म साहिबु उते मौजूदु हुआ, सिविलियन तोड़े अस्करी क़यादत उते मौजूदु हुई ऐं उनजो हल जे हवाले सां का कमेटी जोड़ण ते इतफ़ाक़ पिणु थियो आहे। उनखां सवाइ उते वज़ीर आज़म साहिबु इहा ॻाल्हि पाणीअ जे हवाले सां बि कई आहे ऐं गॾोगॾु इहा ॻाल्हि कई आहे त मुल्क जी जेके ज़रूरतूं आहिनि मुल्क लाइ नवां डेम ठहणु अणटर करार ॾींदे उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त चारई सूबा गॾिजी वेहनि ॻाल्हाइनि ऐं कहिड़े रीति इहा जेका स्टोरेज आहे पाणीअ जी उनखे वधाइजे उन ते को इतफ़ाक़ राय पैदा कनि। उनखां सवाइ नज़र हिकु ॿी असांखे हिकिड़ी ख़बर नज़र आई, ज़रूरु सभिनी जे साम्हूं उहा ख़बर आई हूंदी त गुज़िरियल ॾींहुं मलीर डिस्ट्रिक्ट जेल कराची जी मां ज़िक्र कयां थी जंहिंमां हिकु ई वक़्त ते 216 कैदी फ़रार थी विया। 216 कैदी फ़रार थियण खां पोइ ॿुधायो पियो वञे नाज़रीन त जेका इंतिज़ामिया हरकत में आई उनखां पोइ 78 कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿुधायो पियो वञे या दावा कई पई वञे त 24 कलाकनि अंदरि असीं ॼाणायो आहे सभिनी अहिड़ा ऐलान बि थिया आहिनि त जेके कैदी फ़रार थिया आहिनि जेकॾहिं पाण मुरादो नथा अचनि त पोइ उन्हनि मथां जेल टोड़ण वारी जेका FIR उहा बि दाख़िल थी वेंदी। पर हिन वाक़ई खोड़ सवाल पैदा कया आहिनि। अॻी असीं ॾिसूं था त सिंध जो जेको अमुन आहे उहो कॉम्प्रोमाइज़ आहे, उन ते गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां सवाल थींदा रहनि था। तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु IG सिंध हिकु ॿुधणीअ दौरान उन्हनि खां बि सख़्तु सवाल थिया उन हेयरिंग दौरान त सिंध जो जेको अमुन अमान आहे उनजी ज़िम्मेवारी आख़िर असां कंहिंखे ॾियूं। पर हीउ जेको पहलू आहे तमामु ख़तरनाक इन करे बि आहे त बज़ाहिर जेको उनजो जवाज़ ॾिनो पियो वञे त ज़िलज़िले जा लोॾा अचनि पिया मुस्तक़िल बट कुझु ॾींहंनि खां जेके बहरहाल एतिरा ख़तरनाक न हुआ या चऊं त उनजी शिदत एतिरी न हुई जो एॾो वॾो जवाज़ बणिजी सघे। पर इहो बज़ाहिर जवाज़ इहो ॾिनो पियो वञे त उहो उनजो ख़ौफ़ हो जंहिं करे हिकिड़ो मौक़िफ़ इहो साम्हूं अचे पियो त कैदियुनि खे बैरकुनि खां ॿाहिरि विहारियो हो, हिकिड़ो मौक़िफ़ इहो साम्हूं अचे पियो त कैदी ताला टोड़े ॿाहिरि निकिता आहिनि। बहरहाल मुख़्तलिफ़ मौक़िफ़ साम्हूं अचनि पिया। अॼु IG जेल्स खे जेल सुप्रिटेंडेंट खे DIG जेल्स खे हटायो वियो आहे ऐं इहो बि चयो पियो वञे त हीउ नाअहली में नथो अचे वाक़ियो पर हटायो बि वियो आहे। हाणे हिकु जांच कमेटी बि जोड़ी वई आहे। असुलु जेको मामिलो आहे उनजो तयन थी सघंदो जेके ज़िम्मेवार आहिनि जिन जी लापरवाही कोताही रही आहे अञा बि नाज़रीन जेके ॾोही माण्हू आहिनि जिन जो तादाद तमामु वॾो आहे अञा ताईं उहे आज़ादु आहिनि ज़ाहिर आहे। ऐं हीउ वाक़ियो किथे बि थी सघे थो, ख़ुदि तमामु वॾो हीउ वाक़ियो आहे ऐं हीउ पहिरियों दफ़ो न थियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त कुझु साल अॻु मलीर जेल में अहिड़ो वाक़ियो थी चुको आहे, ॿियो भेरो थिए पियो त हीउ बि हिकिड़ो वाक़ियो आहे जेको तमामु घणो अफ़सोसनाक आहे। इन समूरनि मामलनि ते नाज़रीन गुफ़्तगू थींदी। बजट जे हवाले सां बजट जी सीज़न आहे, ईद खां फ़ौरी पोइ वफ़ाक़ी बजट पेश थिए पई ऐं ॼाणायो पियो वञे त जेका तरक़ियाती बजट आहे उन में नाज़रीन 100 अरब जी कटौती थी आहे, 118 मनसूबा ख़तमु कया विया आहिनि ऐं सिंध जी रिथाउनि जे लाइ घटि फंड मिलण ते एहतजाज बि थिए पियो। समूरा मामला आहिनि जिन खे अॼु प्रोग्राम में असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जी राय हिन ते ज़रूरु वठूं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि मूंखे जॉइन कयो आहे अॼोके पैनल में जमाल सिद्दीकी साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, स्टूडियो में ई मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं उनखां सवाइ मूंसां गॾु नाज़रीन डॉक्टर करीम ख़्वाजा साहब आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि नून लीग खां सोरठ थेबो साहिबा सीनियर अॻवान आहिनि, उहे बि शरीक आहिनि अॼोके प्रोग्राम में। एजाज़ महर साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी आहिनि तज़िया निगार आहिनि। सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी गुफ़्तगू जे लाइ मां वक़्तु कढियो। जमाल साहब अवां खां ई गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। इन ते अचण खां अॻु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ भेरो वरी ॼाणाए पई त असीं कंहिं बि डायलॉग खां स्ट्रीट पावर के समझूं था तो अहम आहे। एक भेरो ॿीहर एहतजाज के हवाले से ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं इहे बि ख़बरूं अचनि पियूं त ख़ुदि बानी PTI जेके हाणे पैटर्न इन चीफ आहिनि पार्टी जा
उहे उन एहतजाज खे लीड कंदा। इन ते बि ज़रूरु असांखे अपडेट कजो त कहिड़े रीत इहा समूरी तहरीक असांखे नज़र ईंदी ऐं जंहिं वक़्तु डायलॉग जूं हिकु पासे ॻाल्हियूं हलनि पियूं वरी असीं ॿुधूं था एहतजाजी तहरीक ऐं उन ते कीअं कॉमेंट कंदो, छा चवंदो समूरी सूरतहाल ते? शुक्रिया नाजिया। ॾिसो नाजिया, तक़रीबन 2 साल थी विया आहिनि ऐं इहो 2 साल उहा आहिनि जेका कंहिं बि क़ैदी जे लाइ इहे तव्हां बहसियत तजिया निगार सहाफ़ी ऐं पाकिस्तान जे सभु सहाफ़ी बि इन ॻाल्हि खे रियलाइज़ कंदा त इहा को पॉलिटिकल जेल न आहे ऐं इहे पॉलिटिकल 2 साल क़ैद न आहे। इहो हिकिड़े साबिक़ प्राइम मिनिस्टर खे बाक़ाइदा क़ैद बमुशक़त उते रखियो वियो आहे ऐं उनखे हर उहो तकलीफ़ हर उहो अज़ियत ॾियण जी कोशिशि कई थी वञे त हू कीअं बि करे इन गवर्नमेंट खे मञे, उन गवर्नमेंट सां वेहे, हिन इलेक्शन खे मञे ऐं मञण खां पोइ इन जे ख़िलाफ़ु आवाज़ बि न खणे। पर हिननि खे इहे जेका असांजी नालाइक गवर्नमेंट आहे इन्हनि खे अंदाज़ो न आहे त जेतिरी बि ज़्यादतियूं ज़ुल्म ही करनि था जेल में, उन्हनि खे अंदाज़ो न आहे त साम्हूं माण्हू केरु आहे ऐं उहो माण्हू आहे जेको हिकिड़ी सख़्तु तरबियत वारो माण्हू आहे जंहिंखे तव्हां इहा ओछा हथकंडा कि जेल जी बिजली बंदि कयो, हिकिड़े प्राइम मिनिस्टर खे हिकिड़े नंढड़े सेल में रखो, हुनखे शयूं न ॾियो जेकी हुनजी इस्तेकाक हुनजो आहे एज़ ए एक्स प्राइम मिनिस्टर, फैमिली मेंबरनि सां मिलण न ॾियो, हुनजी वाइफ खे नाहक तव्हां जेल में गॾु रखियो आहे क़ैद, उनजी पाण में मुलाक़ात करणु न ॾियो, पुटनि सां फ़ोन ते ॻाल्हि करण जी बि तव्हांखे इजाज़त न आहे। त इहे सभु अज़ियतूं उहे आहिनि जेको हक़ीक़ी क़ैद बमुशक़त हूंदी आहे कंहिं माण्हू खे दानिस्ता तंग करण जे लाइ, दानिस्ता परेशान करण जे लाइ, दानिस्ता हुनखे टोड़ण जे लाइ इहे सभु हरबा इस्तेमालु कया था वञनि। त उन खां पोइ बचंदो छा आहे? अगरि तव्हां सम्झो थी की उन खां पोइ अगरि कुझु बचे थो की भई पोइ असांखे अगरि डायलॉग करणा आहिनि, गुफ़्तगू करणी आहे, कंहिंसां करणी आहे, कंहिंसां करणी आहे ॿुधायो? यानी इन जो फेडरल मिनिस्टर हाणे सनाउल्ला थो चए त भई ठीकु आहे हू त अञा 2-3 साल अंदरि वेठो आहे, ख्वाजा आसिफ चए थो पंहिंजी सभिनि जी ॻाल्हियूं आहिनि, डायलॉग करिणो कंहिंसां आहे? मूंखे इहो ॿुधायो न। अगरि इहा गवर्नमेंट असांजी लीडर जे मथां नाहक कूड़ा मुक़दमा करे उन्हनि खे जेल में रखण जी ख़्वाहिश कई आहे त असां सम्झूं था की इहो उनजो बुनियादी हक़ आहे त उनजी कोर्ट जी हियरिंग बि नथी थिए जंहिं केसनि ते उन्हनि खे सज़ा ॾिनी आहे त असांजी जेकी दरख़्वास्तूं लॻियल आहिनि हाई कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में, उनजी डेट्स बि नथियूं मिलनि। पोइ इहो थिए छा पियो उन मुल्क में त पाकिस्तान जी सभिनि खां वॾी पार्टी जो लीडर आहे, पाकिस्तान जी सभिनि खां इम्पोर्टेंट पार्टी आहे जंहिं वटि 8 फरवरी जे इलेक्शन जो पूरो अवाम जो मैंडेट हुन पार्टी वटि आहे। त अगरि तव्हां हुन पार्टी जे लीडर खे ईअं आइसोलेट करणु चाहींदो त असांजी पार्टी तव्हां सम्झो था की असां ईअं चुप करे वेहण वारा न आहियूं। असां पंहिंजो पुरअमन जमहूरी एहतजाज जो हक़ असांखे मौजूदु आहे, असां पुरअमन एहतजाज कंदासीं, हुकूमत खे आईनो ॾेखारींदासीं ऐं इमरान ख़ान उन बारे में, इन एहतजाज जे बारे में पाण वेही पंहिंजी लीडरशिप सां जेल में हुन हिदायतूं ॾिनी वञ ऐं उनखे पाण इमरान ख़ान साहब लीड कंदो। जी जमाल साहब, ही जेको जेल अवां ॿुधायो त हिकिड़ी एहतजाजी तहरीक जेल खां शुरू थियणु वञे पई ऐं उन ते ज़रूरु असां ॿियनि जो बि रिस्पॉन्स ज़रूरु वठंदासीं, पर हिकिड़ी ॿी जेल जो मां इंट्रो में ज़िक्र कयुमि त हिकिड़ी ॿी जेल आहे ऐं ओचितो ई ओचितो हिक ई धक में हिक ई वक़्त ते 216 क़ैदी फ़रार थी वञनि था, जंहिंमां 78 खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। कीअं ॾिसो पिया हिन वाक़े खे? जेल में तो पोइ 2 सालनि खां ज़लज़लो मौजूदु आहे, उहो ज़लज़लो बनफ़्स नफ़ीस पाण उते मौजूदु आहे, पर हुनजे बावजूदि माज़ी में अहिड़े सियासी कैदियुनि खे प्लेटलेट्स किरी पवंदा हुया, अस्पताल में वञी हार्ट अटैक ऐं कमर में दर्द अलाए छा यानी हिन वीचारनि खे कॾहिं बीमारी कोन थी, हुनखे आख़िर में बाक़ाइदा झलणो पवंदो आहे त बाबा अचो तव्हांजो इलाजु कयूं। ऐं जॾहिं बि जेल जे लाइ झलबो आहे त फ़ौरन अस्पताल पहुची वेंदा आहिनि, पर इहो मर्द मोमिन जेल में आहे त जेके अॼु ताईं न को नज़लो थियो आहे, न खांसी थी आहे, न बुखार थियो आहे, न कॾहिं उहो पिम्स पंहिंजो माइनो करण लाइ वियो आहे, कुझु बि न थियो आहे, 2 सालनि में खोड़ कुझु थियो हूंदो। पर हिकिड़ी माण्हू जी विल आहे त उहो ॿुधाए थो त मां कमज़ोर न आहियां, त मूंखे तव्हांखे हॉस्पिटल जी सपोर्ट खपे, मूंखे 2 ॾींहं जे लाइ ॿाहिरि वञिणो आहे, मूंखे फलाणा मुंहिंजा प्लेटलेट्स किरी पिया आहिनि। त इहो हुकूमत खे सम्झणु खपे की उहो कंहिं क़ैदी सां मुखातिबु आहे त जेसि ताईं अगरि तव्हां चाहियो था की पाकिस्तान खे ईअं हलाइणो आहे हिकिड़े बनाना रिपब्लिक वांगुरु जंहिंमें फॉर्म 47 जी हुकूमत हुजे, 17 सीटनि ते वज़ीर आज़म हुजे, मेजोरिटी वारा ॿाहिरि हुजनि, त
असां हिन पाकिस्तान में हिकिड़ो दफ़ा ॿीहर इहो मंज़र कोन ॾिसणु चाहियूं था जेको मशरिक़ी पाकिस्तान जो थियो। असांखे पंहिंजो मुल्क प्यारो आहे, असां हिन मुल्क खे यूनाइट रखणु चाहियूं था। ऐं इहो मुल्क जेको इंडिया सां वॉर थी, उन वॉर में सभु जमातूं, सभु क़ौमूं, सभु लीडर्स हिकिड़े पेज ते अची विया, यूनाइट थी विया। त हुन यूनिटी खे ख़तमु न कयो। इहो पाकिस्तान जो हिकिड़ी शनाख्त आहे, दुनिया भर जी शनाख्त आहे, पाकिस्तान जी वॾी पार्टी जो लीडर आहे। त तव्हांखे हुन सां गॾु वेहणो आहे, हुनखे ऑन बोर्ड वठिणो आहे। हू सॼी ज़िंदगी जेल में कोन रहंदो। तव्हां हुनखे दीवार सां लॻाइण खां पोइ छा सम्झो था की तव्हां हुकूमत करे सघो था? तव्हां बि नथा करे सघो। असां एहतिजाज ते निकिरूं पिया, असां पूरे मन एहतिजाज कंदासीं, पूरे मुल्क में कंदासीं। जीअं असांजी पार्टी चेयरमैन जो हुकुम आयो आहे, असां पूरे मुल्क में एहतिजाज कंदासीं। तो इहो तो आहे हिकिड़े जेल जी कहानी। ऐं ॿी जेल जी कहानी जेकी कल्ह राति थी मलीर जेल में, उहो कहानी तो असांजी सिंध हुकूमत जी नालाइकियनि जी, बल्कि मुसलसल नालाइकियनि जी दास्तान ॿुधाए पई। त जेकी मुसलसल नालाइकियूं आहिनि सिंध हुकूमत जी, पोइ 17-18 सालनि खां सूबे में राज थी करे, 17-18 सालनि खां पोइ बि अगरि उन्हनि जी रेट जो इहो आलम आहे कि जेल जो IG ऐं जेल जा DIG ॿई पाण में विढ़ियल आहिनि, हिक ॿिए खे धमकियूं था ॾियनि, हिन जी वॉइस लीक्स मौजूदु आहिनि। बस अहिड़े माण्हुनि खे तव्हां सालनि जा साल अगरि रखी वेठा आहियो त हिन में तव्हांजा अज़ाइम छा आहिनि? तव्हां वटि ॿिया ऑफिसर कोन्हनि? अॼु बि तो बहाल ते मजबूरी तव्हांखे मीडिया खे ॾेखारण जे लाइ, क़ौम खे ॾेखारण जे लाइ उन्हनि खे सस्पेंड कयो आहे न। छा को हिकिड़ो माण्हू अगरि जेल में अची वियो, सॼी ज़िंदगी जेल में हूंदो? तव्हां वटि ॿिया क़ाबिल अफ़सर बि आहिनि, लॻायो न। त कुझु चैनलनि जी रिपोर्ट सही आहे त जेल जे अंदरि जेकी माफ़िया हले पई, त उहा मख़सूस माण्हुनि सां ई उहा माफ़िया हलाई पई आहे। ठीक है, मतलब इन शे के अॻियां वधाईंदासीं। मूंसां गॾु डॉक्टर करीम ख़ैर साहब बि मौजूदु आहिनि, एजाज़ मार साहब बि मौजूदु आहिनि। करीम ख़ैर साहब, अव्हां छा चवंदो हिक जेल खां ॿी जेल जी कहाणी? जमाल साहब चवनि पिया त हिकिड़ी जेल वारे में खे भले हिन वक़्तु पूरी दुनिया आॾो पंहिंजो केस पेश कयो पियो वञे, पर हीउ जेको मुल्क अंदरि जेको सिलसिलो हले पियो आहे, हाणे जेका वरी एहतिजाजी तहरीक जेका असांजो हक़ आहे असां शुरू करणु वञूं पिया, हीअ अव्हां सम्झो पिया त हिन सूरत हाल में हिन वक़्त ते जॾहिं हर पासे ॾांहुं डायलॉग जूं ॻाल्हियूं आवाज़ूं ॿुधण में अचनि पियूं, पर हीअ जेका ॻाल्हि कनि था त असांखे को रिस्पॉन्स न आहे, असांखे मुसलसल भित सां लॻायो पियो वञे, कीअं ॾिसो पिया हिन सूरत हाल खे? पोइ हुन खां पोइ जेका ॿी जेल जी कहाणी आहे मलीर जेल जी, उन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो। सब खां पहिरीं ॻाल्हि त ही जेको जेके तहरीक हलाइण था वञनि PTI वारा, इहो हिननि जो राइट आहे वञी हलाइनि। ऐं ही जेको पॉलिटिकल प्रोसेस या पॉलिटिकल पार्टीज़ ते सभिनी खे चोर ऐं उचका ऐं धारे था चवनि, त जहिड़े नमूने असांखे मुश्किल वक़्तु हो ज़िया जे दौर में, त असां MRD ठाहीसीं। ही के पॉलिटिकल पार्टी था हलण लाइ तयारु कनि, सभिनी खे जेको आहे सो पार था कनि, सभिनी खे गाॾियूं था ॾियनि। त पोइ हाणे ही तहरीक हलाइण था चाहिनि, जेको मुंहिंजो डेमोक्रेटिक राइट आहे वञी हलाइनि तहरीक। ऐं जेल भरो तहरीक हलाइनि या जेकी बि तहरीक हलाइनि, अकेला त केर बि नथो हलाए सघे। त हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे। त हाणे हालात में छा थींदो nobody knows, I think। त हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे जेल थियण वारी जेका ॻाल्हि तव्हां चओ पिया, गवर्नमेंट स्ट्रिक्ट एक्शन्स खया आहिनि। IG DIG जेको जेल जो जेको चङो मुड़ुसु आहे उन सभिनी खे उन्हनि हटाए छॾियो आहे। सो इन खां वधीक असीं छा था चई सघूं। ऐं तहक़ीक़ाती कमेटी बि ठही वई आहे, ऐं नो डाउट इहो हिकिड़ो तमामु सीरियस चीज़ आहे जेका असां मालूमात कई त ज़लज़ले जे हवाले सां हुननि जेको आहे सो हिननि सां ख़ाली करायो। ऐं बैरिकनि मां ॿाहिरि कढो, बैरिकनि मां ॿाहिरि कोन कढिबो आहे 6 बजे खां पोइ, सुबुह जो कढिबो आहे 6 बजे 7 बजे। त इहा हुनजी मिस्टेक आहे ऐं हुन ते बिल्कुलु एक्शन थींदो। ऐं इहो तमामु हिकिड़ो सीरियस पहलू आहे जेको थियो आहे, हिन ते असां इहो ई चई सघूं था। पर करीम साहब, हीउ पहिरियों भेरो कोन थियो आहे, हिन खां अॻु बि माज़ीअ में अहिड़ो वाक़ियो साॻी जेल में थी चुको आहे। ऐं ख़ुदि हीउ उन वक़्तु वाक़ियो थिए थो जॾहिं सॼी सिंध अंदरि जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, उन ते गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां सवाल उथंदा रहनि था। ऐं उन खां पोइ जेकॾहिं जेलुनि जी सिक्योरिटीअ जी अंदरि जे जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं, इख़्तिलाफ़नि जूं, जेलनि अंदरि जहिड़े क़िस्म जो माहौल रहे थो, उन ते जेके सवाल उथनि था उहे बि नवां न आहिनि। त पोइ सीरियस सवाल पैदा थियनि था त हीअ बज़ाहिर त ज़लज़ले जो जवाज़ ॾिनो पियो वञे, जंहिं ते ख़ुदि बि माण्हू जेके एक्सपर्ट्स आहिनि उहा बि उन ते सवाल उथारनि था त जेको जवाज़ ॾिनो वियो आहे, पर उन खां सवाइ सॼी सिंध जी जेके जेलियूं आहिनि
उन जे हवाले सां बि सवाल पैदा थिया आहिनि त कहिड़े रीति सिंध गवर्नमेंट ते हिन हवाले सां ट्रस्ट कजे हाणे फर्दर, त हू कहिड़े रीति सिंध जो अमन अमान इंश्योर करे सघंदी इन सूरत-हाल में? ॾिसो इहो असांजे लाइ बि इलाही सीरियस सुवाल आहे त हीउ जेल टुटो आहे, वरी जेको बि आहे। ऐं इन खां पहिरीं जेके सीरियस वाक़ियात इहे फर्स्ट टाइम कोन्हनि, 83 में बि थियो, जनरल ज़िया जे दौर में गौस अली शाह वज़ीर आला हो ऐं सखर जेल टुटो हो। ऐं इमरान खान जे दौर में बि बनू जेल मां 200 टेररिस्ट जेके हुआ अलक़ाइदा जा ऐं तालिबान जा हुआ छॾे तोड़े भॼी विया हुआ ऐं इमरान खान खे हुननि कुझु बि कोन चयो। त हाणे इन जी माना इहो कोन्हे त असीं जस्टिफाई था कयूं त हीउ जेको कल्ह थियो आहे। सीरियस एक्शन गवर्नमेंट खया आहिनि, IG खां वठी करे जेल खाना जा ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे उन्हनि चेंज बि कयो आहे, उनखे जेको आहे सस्पेंड बि कयो आहे ऐं सीरियसली इन चीज़ ते नज़र रखी वञे पई। त ॾिसो न जेका असां मालूमात कई आहे त हीउ जेको आहे सो बैरिकन में 6 बजे खां पोइ बंदि कयो वेंदो आहे सॼे बरो सगीर में, उहो हिंदुस्तान हुजे, पाकिस्तान हुजे, बांग्लादेश हुजे, ब्रिटिश लॉ जे हिसाब सां। हिननि जेको आहे सो सभिनी 6000 कैदियुनि खे ॿाहिरि कढियो आहे। नेचुरली जॾहिं कढंदा त पोइ इहा जेका सो कोताही त ऑफिसर्स कई आहे हुते ऐं न थियणु खपे हा। इन ते बि ॿ मौक़िफ़ अचनि पिया करीम साहब। हिकिड़ो मौक़िफ़ इहो साम्हूं अचे पियो त बैरकुनि खां ॿाहिरि विहारियो ज़लज़ले जे ख़ौफ़ सबबि, हिकिड़ो मौक़िफ़ इहो साम्हूं अचे पियो त कैदी ताला तोड़े करे ॿाहिरि निकिता आहिनि। ऐं ख़ुदि इहो मामलो बि साम्हूं आयो आहे त 6200 कैदी हिन वक़्तु मौजूदु हुआ मली डिस्ट्रिक्ट जेल में, ऐं जेका गुंजाइश आहे उहा 1600 खां वधीक न आहे। त हिन ते बि खोड़ शयूं उथनि पियूं त कहिड़े रीति ऐं जेके उन्हनि खे संभालण जे लाइ 1600 कैदी जेका गुंजाइश रखंदड़ जेल में 6200 कैदी मौजूदु हुआ, उन्हनि खे संभालण लाइ जेके पुलिस ऑफिसरनि जो तादादु सवाल में बि कोन्हे, उन्हनि जो तादादु ॿुधाए पियो वञे त 50 खां बि घटि आहे। त हीअ समूरी सूरत हाल आहे ऐं इहा ॿुधाए पई त कहिड़े रीति सिंध जी जेके जेलूं आहिनि या अमन अमान जी सूरत हाल आहे उनखे ॾिसे पई सिंध सरकार। मूंसां गॾु एजाज़ महर साहब बि मौजूदु आहिनि। एजाज़ साहब, तव्हां छा चवंदो? जमाल साहब हिकिड़ी जेल जी कहाणी बयानु कई जेका शुरू थिए थी त जेल मां अडियाला जेल मां ऐं उनखां पोइ हिकिड़ी ॿी कहाणी असां बयानु कयूं पिया मलीर जेल जी, जिते जेका सूरत हाल आहे गुज़िरियल राति थी आहे, उनखां पोइ कुझु कार्रवाई बि थी आहे, जांच कमेटी बि जोड़ी वई आहे, पर बहरहाल सवाल पैदा थियनि पिया। तव्हां कीअं ॾिसो पिया ॿिन्ही शयुनि खे? मूंखे बैड गवर्नेंस जो बदतरीन मिसाल थो मिले लॻे ऐं लापरवाही आहे हिते, करप्शन आहे ऐं जेके शयूं मेरिट ते न करण जूं आहिनि उहे सभु पहलू हुन में झलक नज़र अचे थी। छो त तव्हां जीअं पाण बि चयो त एतिरे वॾे तइदाद में कैदी आहिनि ऐं 28 पुलिस एहलकार सिर्फ़ु जेको आहे तव्हां ड्यूटी ते रखिया आहिनि, त ॿिया काॾे विया? ऐं सभु जेके वीज़ा ते हलिया था वञनि पुलिस वारा या पुलिस ऑफिसर, त उहे जेलनि में करप्शन, जेलनि में मिसमैनेजमेंट, जेलनि में क्रिमिनल्स खे फैसिलिटेट करण जूं ख़बरूं त अॻ में आम आहिनि, सभिनी खे ख़बर आहे उनजे बारे में। मंशियात जी सप्लाई तक जेको आहे उहो जेलनि में थींदी रही आहे ऐं इहो रिपोर्ट बि थींदो रहियो आहे। पर अहिड़े तरीक़े सां जेका हीअ लापरवाही आहे, इन में मां सम्झां थो त टोटल जेका हिन जी एडमिनिस्ट्रेशन आहे उहा ज़िम्मेवार आहे। इन मुकमिल हिकिड़ी लापरवाही ऐं इन में हर जेको आहे त उहो पहलू नज़र थो अचे पियो। इन जी सीरियसली सिक्योरिटी ऑडिट थियणु घुरिजे ऐं जेके बि ज़िम्मेवार आहिनि त उन्हनि खे सिर्फ़ु जेको ॾेखाव जी हद ताईं तव्हां 2-3 ॾींहं उन्हनि खे हटाए वरी उन्हनि खे साॻे ई माण्हुनि खे रिश्वत वठी सुभाणे वरी तव्हां साॻियो नौकरनि ते बहाल करे छॾींदा, त मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो एग्ज़म्पलरी पनिशमेंट जे हवाले सां जेके ज़िम्मेवार हुजनि उन्हनि जी इन्वेस्टिगेशन प्रॉपर थिए ऐं जिते जिते लूप्स आहिनि, गैर ज़िम्मेवारी आहे, जिते जेको आहे लापरवाही आहे ऐं फ़र्ज़ जी कोताही आहे, उन्हनि सभिनी जी निशानदेही करे उन्हनि जे ख़िलाफ़ डिसिप्लिनरी एक्शन खयो वञे ऐं इनखे एग्ज़म्पलरी पनिशमेंट बनायो वञे जीअं आइंदा को बि अहिड़े क़िस्म जी जेको आहे त लापरवाही न थी सघे। ऐं ॿियो त हिन में इहो बि ख़बर न आहे त हाणे जे ज़ाहिर आहे एतिरा माण्हू आहिनि त उन्हनि मां जेके एतिरा कैदी फरार थिया आहिनि त उन्हनि में संगीन जराइम में, दहशतगर्दी जे केसनि में या मुख़्तलिफ़ जेके ॾोहनि में या पॉलिटिकल प्रिज़नर्स आहिनि, त इन हवाले सां बि जेको आहे उहो तफ़सील साम्हूं अञा ताईं न अची सघिया आहिनि ऐं उनखे लिकाइण जी कोशिशि कई पई वञे। त जीअं तव्हां ॾिठो त वाक़ियो कहिड़ो वॾो थियो आहे ऐं मीडिया ते उहो काफ़ी देरि सां रिपोर्ट थियो आहे। ठीकु आहे एजाज़ साहब, उन खां सवाइ जमाल साहब जेका हिकु ॿी जेल जी कहाणी ॿुधाई उनखे कीअं पिया ॾिसो? हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ एहतजाजी तहरीक जी ॻाल्हि करे पई, अॼु बानी PTI जो चवणु आहे त हू पाण हिन एहतजाज खे लीड कंदा ऐं जमाल साहब इहा दावा बि कनि पिया त ही
जेकॾहिं हुकूमत इहो सम्झे थी त असां वटि स्ट्रीट पावर कोन्हे या असां सां को माण्हू गॾु न बीहंदो न निकिरंदो त पोइ इहा हुकूमत जी वॾी ग़लतफ़हमी हूंदी। मां सम्झां त ॾिसो हिन वक़्तु जेको तव्हां अगरि ॾिसो त नौजवान जेको आहे घणो भाङे उहो PTI सां ॿधल बीठो आहे ऐं पीपल्स पार्टी या नून लीग वारनि इन पासे अॼु जे नौजवान खे पाण सां कनेक्ट करण जे लाइ पॉलिटिकल पार्टी एॾियूं वॾियूं हुजण जे बावजूदि महिनत उन्हनि खे करणु घुरिबी या उन्हनि खे इन पासे ध्यानु ॾियणु घुरिबो उहो न आयो। त हाणे बि तव्हां ॾिसो त अॼु इमरान ख़ान साहिबु जेको इहो फ़ैसिलो कयो आहे त मां सम्झां थो ज़ाहिर आहे जेल में वेठो आहे तंग आयत बि जंग आयत बि छा कंदो, एहतजाज त ज़ाहिर आहे उनजो राइट आहे। पर ॿी हिकिड़ी अहम डेवलपमेंट थी आहे त हिन महिल ताईं जेके बि PTI जा एहतजाज थींदा रहिया आहिनि त उन्हनि जी जेको ज़िम्मेवारी हूंदी या लीड रोल हूंदो उहो अलीम अमीन गंडापुर जो हूंदो त हिन दफ़े उनखे हटायो अथऊं ऐं उमर अयूब खे जेको आहे त मुक़ररु कयो वियो आहे ऐं इमरान ख़ान इहो पैगाम ॾिनो आहे पार्टी अॻुवाननि खे त मां आईंदा जेके बि हिकमत अमली हूंदी जंहिं सतह ते जंहिं लीडरशिप जी लेवल ते जेके हिदायतूं हूंदियूं उहे उमर अयूब जे थ्रू ॾींदुसि त तंहिंजे करे तव्हां उनखे फॉलो कयो ऐं अली अमीन खे हिन दफ़े जेको आहे पोइते कयो वियो आहे। त हाणे ॾिसे त उन में ज़ाहिर आहे त उहे PTI वारा पाण ई ॿुधाए सघनि था त अली अमीन खां किथे कोताही थी या कमज़ोरी थी या छा थियो या उनजे सरकारी रोल जे करे उनखे पोइते कयो वियो आहे। त बहरहाल उहो पार्टी जे अंदरि बि जीअं तव्हां बि चयो त विकेट जे ॿिन्ही पासे खेलण वारा माण्हू बि मौजूदु आहिनि त उन सॼे माहौल में PTI जे लाइ चैलेंज यकीनन हूंदो पर मां सम्झां थो त उहो एतिरो नामुमकिन न आहे, हिनखे एट ईज़ नथो वठी सघिजे त को PTI सां गॾु माण्हू कोन्हनि या माण्हू न निकिरंदा। एहतजाज ज़रूरु थींदो पर उनजी शिदत केतिरी थी थिए, माण्हू केतिरो पैमाने ते निकिरनि था उहो ॾिसण वटां हूंदो। त हाणे जेको हीउ ताज़ो मामिलो थियो आहे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी जंग वारो त इन खां पोइ जहिड़े तरीक़े सां मिलिट्री इस्टेब्लिशमेंट खे पब्लिक मां हिकिड़ी वॾी सपोर्ट मिली आहे त इहो बि टेस्ट केस हूंदो इमरान ख़ान जे लाइ त हू इन मामले खां पोइ जेको एहतजाज जी काल थो ॾिए उनजो जेतोणीकि उनजो को टाइम फ्रेम कोन्हे को ऐं लॻे हीअं ई थो त इन खां पोइ ई थींदो त इहो उनजे लाइ बि हिकिड़ो टेस्ट केस हूंदो ऐं मां सम्झां थो त एहतजाज जेको आहे उहो त थींदो पर केतिरो वॾो थिए थो माज़ी खां वॾो एहतजाज थी सघे थो, छा अवामी समुंड उथले थो या न, इहो फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे। ठीकु है एजाज साहब, इन ते असां ज़रूरु कॉमेंट वठंदासीं जमाल साहब खां। भई मूंसां गॾु सूरत थेबो साहिब बि मौजूदु आहिनि। सूरत साहिब अव्हांखे बि भलीकार, डॉक्टर करीम ख़्वाजा साहब, एजाज मार साहब, जमाल साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अव्हां छा कॉमेंट कंदो जेका एजाज साहब ॻाल्हि कई त हिन भेरे टेस्ट केस ख़ुदि PTI जे लाइ बि हूंदो, छाकाणि त अॻु खां हाणे वारो जेको माहौल आहे तमामु मुख़्तलिफ़ आहे ऐं उनखां सवाइ जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई त हीअ ॿी असां ॾिसूं था त हिकिड़ी नई शइ, हिकिड़ी नई डेवलपमेंट असीं ॾिसूं था त हाणे बानी PTI चवनि पिया त हू पाण लीड कंदा हिन समूरे एहतजाज खे ऐं उन्हनि जी जेका नुमाइंदगी आहे उहा हू उमर अयूब साहब ऐं सलमान अकरम राजा साहब कंदा। त उन वाले सां कीअं ॾिसो पिया हीउ जेको एहतजाज हूंदो हुनखे एट ईज़ न वठणु खपे गवर्नमेंट खे, एजाज साहब जी इहा राय आहे। अव्हां छा चवंदो, कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत खे? सूरत साहिब मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो मां ताईं? नाज़रीन राब्तो मुनक़िद थी वियो आहे, कोशिशि कंदासीं सूरत साहिब असांजो राब्तो ॿीहर बहाल थिए। जमाल साहब अव्हां छा कॉमेंट कंदो, हीअ जेका नई डेवलपमेंट आहे इन जे पुठियां छा आहे? जी सूरत साहिब मुंहिंजो आवाज़ पहुतो आहे अव्हां ताईं, पहुचे पियो, अचे पियो अव्हांखे? जी जमाल साहब मां तव्हांजो सवाल रिपीट। जमाल साहब हीअ जेका डेवलपमेंट थी आहे त हाणे उमर अयूब साहब ऐं सलमान अकरम राजा साहब खे ॿुधायो वियो आहे त हू नुमाइंदगी कंदा। हेलो जी सूरत साहब मुंहिंजो आवाज़ हींअर पहुचे पियो मां ताईं? जी जी पहुचे पियो। जी 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 मां चवां पई त एहतजाज करणु हर पार्टी जो हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे, एहतजाज भली करे पर ॻाल्हि हिते एहतजाज जी कोन हूंदी आहे। हिन अॻवाणी 9 मई वारे ते बि कई न, घर वेठे उहा बि कई हुई न, हिन त उहे ॿियूं बि 1300 अॻवाणियूं कयूं, हुन खां पोइ बि कयूं आहिनि, अॻु में बि कयूं आहिनि। 2018 में बि हिन जेको आहे 16 में जेको आहे हिन कयो, 13-14 खां वठी जेको कंदो आयो आहे एहतजाज, हिनखे एहतजाज जेको आहे सो इक़्तिदार जे लाइ
हिन जो एहतजाज मुल्क खे इदारनि खे नुक़सान पहुचाइण जे लाइ ऐं हिन सां को आवाम कोन्हे को उहो त तव्हां ॾिठो केतिरा दफ़ा इस्लामाबाद में ॿिए हंधि जेको एहतजाज थियो केतिरो आवाम निकितो हाणे उमर अयूब हुजे या को ॿियो उहे साॻा उहे ई माण्हू हुआ उन्हनि सां गॾु न उमर अयूब बि हुन वक़्त में ॿिया बि हुया को फ़र्क़ु कोन थो पए ही माण्हू उहो ई आहे जेको मुल्क जंग जी हालत में हो अल्हम्दुलिल्लाह असांजी पाक अफ़वाज जेको आहे सो असांजे मुल्क ऐं हुकूमत जी हिकमत अमली सां शानदार कामयाबी मानी पर हिन सोशल मीडिया ते उन्हनि पंहिंजी फौज ते तनक़ीद कंदा रहिया ऐं हिन मुजरिमाना माच कई सवाइ हिन ॾे जो पंहिंजे मुल्क जी फौज सां गॾु थिए छो हिन जे एहतजाज में कुझु कोन थियो ही ख़बरूं भली करे जेको करणो अथसि जंहिंखे बि जेको करणो आहे सो करे मुल्क खे नुक़सान न पहुचाए इदारनि खे नुक़सान न पहुचाए जे 2014 में हिननि जेको आहे सो PTV ते सदाकती हाउस ते पार्लियामेंट हाउस ते जहिड़ो तइजो कयो 9 मई ते जहिड़े नमूने सां इदारनि ते हमला कया अहिड़े क़िस्म जो एहतजाज करे जेको आहे सो न थियणु खपे बाक़ी एहतजाज करणु सभिनी पार्टियुनि जो हक़ आहे पर सुरट साहिबा PTI जो मौक़े बाद हुकूमत असांजे लाइ को ऑप्शन ई न छॾियो आहे या जहिड़े क़िस्म सां असां सां जेको रवैयो रखियो वियो आहे उन खां पोइ असां वटि एहतजाज खां सवाइ ॿियो को रस्तो बचियो कोन्हे ऐं गॾोगॾु इहो जी हुकूमत हिन सां त कुझु बि कोन कयो छा कयो हुकूमत कहिड़ो ऑप्शन जेको आहे सो रखणु खपे हिन जा पार्लियामेंट में माण्हू वेठा आहिनि उते ॻाल्हाइनि था हिननि जो जेको आहे सो कोर्ट में वञनि था कोर्ट में हिननि जा केस लड़नि था कहिड़े क़िस्म जो हिननि खे छा मतिलबु आहे त हिनखे कहिड़ो ऑप्शन मिलणु खपे उहो त वादे करे त हिनखे ऑप्शन कहिड़ो मिलणु खपे हिनखे जेको आहे सो जेकॾहिं केस आयल आहिनि त हिनखे जेल मां कढी ॿाहिरि ॾियारियूं ऐं हिनखे चऊं था हाणे अची हुकूमत संभाल अहिड़े क़िस्म जो ऑप्शन जेकॾहिं हिननि खे मिले त पोइ ठीकु आहे न त पोइ हीउ मुल्क में एहतजाज कंदा ठीकु जमा साहब छा को रिस्पॉन्ड कंदो न थिए ऐं इहो बि ॿुधाइजो त हिकु अहिड़ो वक़्तु जॾहिं हिकु मुल्क जो आला असीं ॾिसूं था त हिकिड़ो वक़्तु वियल आहे ऐं पूरी दुनिया में वञी करे उहो मुल्क जो केस रखे पियो मुल्क जो मौक़िफ़ पेश करे पियो त असां सां छा थिए पियो हिन वक़्तु अहिड़े वक़्त में जेकॾहिं हे मुल्क अंदरि जेके एहतजाज थींदा मामला थींदा त उनजो को असरु ज़ाहिर आहे उन ते बि वञी सघे थो ॾिसो नाजिया हिकिड़ी ॻाल्हि मां बार बार थो चवां त अगरि हुकूमत इहा प्लानिंग कंदी की वो PTI के आउट ऑफ सिलेबस करे छॾंदी या PTI के दीवार सां लॻाए छॾंदी या PTI के मेन पॉलिटिकल स्ट्रीम सां आउट करण जी हर मुमकिन अगरि कोशिशि कंदी हुकूमत त पोइ ॾिसो तंग आमद बजंग आमद त इंसानु पोइ छा कंदो त इहो जेको एहतजाज आहे इहो बि इन सिलसिले जी कड़ी आहे की 2 साल थी विया आहिनि पाकिस्तानी सियासत में पहिरीं दफ़ा को माण्हू जनरली क़ैद थो काटे जेल में ऐं हुन सां कहिड़ा ज़ाती मुज़ालिम थियनि पिया उहो सभिनि खे ख़बर आहे मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे त पोइ छा पाकिस्तान जी सभिनि खां वॾी जमात सां तव्हांखे गुफ़्तगू न आहे करणी को हुकूमत जो नुमाइंदो को इस्टेब्लिशमेंट जो नुमाइंदो को सियासी जमातनि जो नुमाइंदो ज़रदारी साहिब तो पंहिंजे पाण खे वॾो सम्झंदो त भई मां कॉम्प्रोमाइज़ड पॉलिटिशियन आहियां ऐं अफ़ाम तफ़हीम सां मां हलण वारो माण्हू आहियां पोइ काॾे वई अफ़ाम तफ़हीमी ज़रदारी साहिब जी अगरि ज़रदारी साहिब जी अफ़ाम तफ़हीमी प्रेसिडेंट हाउस पहुचण खां पोइ बंदि थी वई आहे ख़तमु थी वई आहे त पोइ हर सियासी पार्टी आज़ादु आहे न सभिनि जा पंहिंजा वर्कर आहिनि छा अगरि ज़रदारी साहिब या बिलावल भुट्टो साहिब जेल में हुजे हा त छा पीपल्स पार्टी स्ट्रगल न करे हा पीपल्स पार्टी एहतजाज न करे हा त असां बि उन करे एहतजाज था कयूं ॿियूं पार्टियूं इहो मौक़िफ़ त नथियूं रखनि त असीं सियासी माण्हुनि सां न ॻाल्हाईंदासीं ॿियूं पार्टियूं नहीं तो सियासी माण्हू केरु सियासी पार्टियुनि सां बि ॻाल्हि ॿोल थींदी ॻाल्हियुनि जा दर बि खुलियल आहिनि रुगो PTI इहो मौक़िफ़ ॾींदी अचे पई हिकिड़ी सियासी कमेटी तो ॿुधायो हिकिड़ी सियासी कमेटी तो ॿुधायो न जेको असां वटि आई हुजे ॻाल्हि करण जे लाइ हिकिड़ी सियासी कमेटी ॿुधायो हिकिड़ी सियासी कमेटी ठाही जंहिंमें वो इरफान सिद्दीकी साहब सेनेटर साहब हो वो हिकिड़ो जर्नलिस्ट आहे रिटायर्ड जर्नलिस्ट आहे वीचारे कहिड़ी ख़बर सियासत जी को पॉलिटिकल पार्टी को पॉलिटिकल माण्हू असां वटि आयो आहे टीवी ते वेही चयो त भई ठीकु आहे मां अचणु थो चाहियां मां ॻाल्हाइणु थो चाहियां न तव्हां अगरि ईअं कंदव दीवार सां लॻाईंदव त हिन वक़्तु पाकिस्तान में जेको मैंडेट आहे नून लीग वटि जिन मैंडेट सां मरियम नवाज़ साहिबा चीफ मिनिस्टर थी वेठी आहे जंहिं मैंडेट सां शहबाज शरीफ साहिब वज़ीर आज़म थी वेठो आहे ज़रदारी साहिब सदर थी वेठो आहे उहो मैंडेट PTI जो आहे उहो मैंडेट इमरान ख़ान जो आहे जंहिंजे मैंडेट ते तव्हां मुल्क में राज था कयो उन माण्हू खे तव्हां आउट ऑफ सिलेबस करणु चाहियो था त उहो पॉसिबल न आहे उनजे लाइ PTI हर नहज ते वेंदी हर एहतजाज कंदी जेतिरा बि जमहूरी असां वटि ऑप्शन्स आहिनि असां हर उहो जमहूरी ऑप्शन यूज़ कंदासीं बाक़ी जेको डेलीगेशन जी ॻाल्हि तव्हां कयो बि डेलीगेशन में बि हिते PTI सां फ़र्क़ु रखियो वियो आहे न
हिन डेलीगेशन में सभु सियासी जमातनि जा मेंबर आहिनि, पीटीआई जो मेंबर किथे आहे? छो? अगरि तव्हां इहो फ़र्क़ु रखंदो, इहो तफ़रीक़ कंदो, त पोइ पीटीआई त पोइ मजबूर थी वेंदी न कि अगरि डेलीगेशन में पीटीआई जो मेंबर हूंदो, तव्हांखे त हर वक़्तु इमरान ख़ान सां पीटीआई सां इहो ई ख़ौफ़ आहे कि इमरान ख़ान ॿाहिरि अची वियो, असांजी सियासत ख़तमु। इमरान ख़ान खे जलसे जी परमिशन ॾिनी, 2-3 लख माण्हू अची वेंदा, पोइ सियासत ख़तमु। इमरान ख़ान जे नुमाइंदे खे डेलीगेशन में रखंदासीं, हू वञी ॿाहिरि अमेरिकन सां इमरान ख़ान जी ॻाल्हि न करे छॾे, किथे इमरान ख़ान जो नैरेटिव न बयानु करे छॾे। हर ॻाल्हि में तव्हां ख़ौफ़ में आहियो इमरान ख़ान सां, तो पंहिंजे इन ख़ौफ़ खे ख़तमु कयो, महिरबानी कयो, पंहिंजे मथां महिरबानी कयो, इन ख़ौफ़ खे ख़तमु कयो, मेरिट ते अचो। ॾिसो, अगरि इहो मुल्क मेरिट ते न हलंदो, पोइ मुल्क जो ईअं ई बेड़ो गर्क थींदो। तव्हां मुल्क खे ठाहिणु चाहियो था, मुल्क जो बेड़ो गर्क करणु चाहियो था। जेकॾहिं मुल्क ई जेको मौक़िफ़ पेश कयो पियो वञे दुनिया ॾो, इहो न थिए जो पीटीआई पंहिंजो मौक़िफ़ जेको हुननि जो नैरेटिव आहे, हिन वक़्तु हुननि जो केस आहे, उहो न दुनिया ॾो रखे। शायदि हिकिड़ो रीज़न इहो बि थी सघे थो। बाक़ी करीम साहब, सोरठ साहिब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, एजाज साहब बि आहे। करीम साहब, छा रिस्पॉन्ड कंदो? पीटीआई मसलो इहो आहे त मां सियासी माण्हू आहियां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां, ऐं असीं चऊं था त पॉलिटिकल प्रोसेस, डेमोक्रेसी, पार्लियामेंट, इहे सभु चीज़ूं हलनि, ऐं इलाही चीज़ूं जेको आहे सो कार्ड्स प्रॉपर पीटीआई प्ले कोन पई करे पॉलिटिकली, ऐं जेके इश्यूज़ जमात साहब बयानु पियो करे, उहो टेलीविज़न जे हद ताईं त हैट्रिक पैदा करे सघे थो, पर पॉलिटिकल मैन्यूवरिंग जे लाइ उन्हनि खे दरवाज़ा खोलणा पवंदा सभिनी सां, ऐं सभिनी सां मुराद पॉलिटिकल फोर्सिस सां। ज़रदारी साहब हिकिड़ो मफ़ाहमती सियासतदान आहे न। हलो तव्हां ॿुधायो त ज़रदारी साहब केतिरी दफ़ा मुफ़ाहमत जी कोशिशि कई आहे, मुल्क जी ख़ातिर मां कदम थो खणा मुफ़ाहमत जे लाइ, मां ॻाल्हाइण जे लाइ थो चवां। जी डॉक्टर साहब रिस्पॉन्ड कयो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेके चीज़ूं आउं चवां पियो, असां तव्हां खां मुश्किल वक़्त में गुज़रिया आहियूं, असांजा माण्हू फांसी खाधो आहिनि, जेलनि में विया आहिनि, कोड़ा खाधो आहिनि, पर उन बावजूदि जेके PNA में जेके माण्हू हुआ उन सां असां एहतियात कईसीं। तव्हां इनफ्लेक्सिबल आहियो पॉलिटिकल फोर्सिस सां, ऐं जेसि ताईं तव्हां इनफ्लेक्सिबल रहंदा पॉलिटिकल फोर्सिस सां, ऐं मूंखे अफ़सोस थिए थो त हालतूं जेके पाकिस्तान जूं डेमोक्रेसी जे लाइ, 4 अकाइन जे लाइ, ऐं एक्सट्रीमिज़म जे हवाले सां, ॿियनि चीज़नि जे हवाले सां तव्हांजा मौक़िफ़ इलाही वाज़े कोन्हनि, ऐं जेके मुख़्तलिफ़ फोर्सिस आहिनि पाकिस्तान में, डेमोक्रेटिक, नेशनलिस्ट ऐं ॿियूं जेके फोर्सिस आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांजा मौक़िफ़ क्लियर कट कोन्हनि, जंहिंजे करे तव्हां तसाद जा शिकार आहियो। उहो तव्हां वाज़े कयो, थोरा उन ते जेको आहे सो पॉलिटिकल फोर्सिस सां इन टच में अचो, इंशाअल्लाह तव्हांखे कामयाबी थींदी। बाक़ी तहरीक हलाइण तव्हांजो राइट आहे, बिल्कुलु तव्हां हलाए सघो था। बाक़ी जेके हालतूं आहिनि जेके इंडिया पाकिस्तान जूं आहिनि, उनखे बि तव्हांखे नज़र रखणु खपे त अञा ताईं इंडिया जो मोदी चए पियो त सिंधु जेको ऑपरेशन आहे ख़तमु कोन थियो आहे, त फ़िलहाल तव्हांखे कुझु पास करणु खपे कि 1-2 महीननि जे लाइ कि हिन जो रस्तो केॾांहुं थो वञे। जेसि ताईं डेलीगेशन्स जेके इंडिया जा बि सॼी दुनिया में पिया हलनि, पाकिस्तान जा डेलीगेशन हायर लेवल जा विया आहिनि, अमेरिका में, न्यूयॉर्क में, पाकिस्तान सिक्योरिटी काउंसिल जे मेंबर। करीम साहब, बहसियत सियासी वर्कर तव्हां सम्झो था त इन डेलीगेशन में पीटीआई जो मेंबर मौजूदु हुअणु खपे? इन डेलीगेशन में बिल्कुलु हुजणु खपे, ऐं जेकॾहिं न आहे त उनमें जेके हुननि जेको आहे सो नेशनल असेंबली ऐं सेनेट वारनि चयो हो त तव्हां कॉपरेट कोन पिया कयो, जेका मूं मुख़्तलिफ़ स्टेट ईअं न आहे। तव्हांखे बहसियत गवर्नमेंट असांखे लेटर लिखो कि साईं चेयरमैन इन वक़्तु बैरिस्टर गौर आहे, बैरिस्टर गौर साहब हिकिड़ो माण्हू ॾियो, डेलीगेशन विझणो आहे, पोइ असां को बि नालो ॾियूं आहे। असांखे अप्रोच ई न कई वई आहे, इहे बाइस बिहेवियर आहे न गवर्नमेंट जो, तॾहिं चऊं पिया त असांखे अगरि इहे अगरि दीवार सां लॻाइणु चाहींदव त पोइ दीवार सां लॻण वारा असां आहियूं कोन। तव्हांजो मैंडेट आहे, तव्हांजो मैंडेट असीं तस्लीम था कयूं, तव्हांजो वोट बैंक आहे, तव्हांजो मैंडेट आहे, उन सां असां इनकार नथा कयूं, पर कार्ड्स त सही प्ले कयो न, कार्ड्स त सही प्ले कयो, पॉलिटिकल फोर्सिस सां इन टच में अचो। ज़रदारी साहब त बिल्कुलु रिकंसिलेशन जो बादशाह आहे, पर तव्हां जॾहिं ज़रदारी साहब खे बि गारियूं ॾींदो, नवाज़ शरीफ खे बि गारियूं ॾींदो, कंहिंखे बि कोन था ॾियूं, असां पॉलिटिकली गुफ्तगू था कयूं, अगरि को गिलो शिकवा आहे वो कयूं था, असां गारी तो कंहिंखे बि कोन था ॾियूं, सभु पॉलिटिकल माण्हू मोहतरम आहिनि, पर जेको एज़ ए गवर्नमेंट वेठी आहे उहो वधीक जवाबदेह आहे।
चाहे गवर्नमेंट में प्राइम मिनिस्टर हुजे चाहे प्रेसिडेंट हुजे वो वधिक जवाबदार आहिनि बनिस्बत ॿिए माण्हू जे। नुमान साहब कार्ड सही प्ले कयो। पाकिस्तान जे लाइ ज़रूरी आहे डेमोक्रेटिक प्रोसेस। असीं सम्झूं था त पाकिस्तान में डेमोक्रेटिक प्रोसेस हले ऐं केॾी महिल माओज़ियतम जो कॉल आहे त 1 स्टेप फॉरवर्ड 2 स्टेप बैकवर्ड। मूं इलाही ॻाल्हि चई छॾी आहे, सम्झण वारा सम्झंदा। ठीक So, सोरठ सेबो साहब भी शायद कुछ ऐड करण चाहिनि था उनमें। जी सोरठ साहब कुछ रिस्पॉन्ड कंदो। चंदा बाइस्ड रवैयो आहे, डेलीगेशन वञे पियो, सॼी दुनिया में मौजूद आहे, मिले पियो, पीटीआई जो को माण्हू न आहे, पीटीआई खे हुनखां धार रखे पियो आहे। मां इहा ई ॻाल्हि कई त हिननि हमेशह जेको हिननि जी एक्टिविटी थी आहे उहो मुल्क खे नुक़सान ईंदो रही आहे। तव्हांखे ख़बर आहे त IMF खे कंहिं ख़त लिखियो, IMF खे हिननि ख़त लिखियो, वरी जंग जे दौरान जहिड़े नमूने सां हिननि खे चयो वियो त तव्हां अची सॼी पार्टी अची जेको सॼी हुकूमत सां सभिनी सां हिकिड़ी डेलीगेशन ॻाल्हियूं कयो मुल्क जे बहितरी जे लाइ। जंग खे मुल्क सां तव्हां गॾिजी बीहो त चइनि त न असां त कोन विहंदासीं, छो त असां सां जेसि ताईं जनरल कर्नल न ॻाल्हाईंदा तेसि असां न विहंदासीं। हिन जा गैर जमहूरी रवैया हिन वक़्त जे डेलीगेशन वियो आहे दुनिया खे ॿुधाइण त असां केतिरा पुरअमन आहियूं ऐं असां पे जंग मरी वई ऐं कहिड़े नमूने सां उन्हनि खे शिकस्त पास आई त अहिड़ी बजाए उनखे उन्हनि खे हीअं ई हथी ॾियनि था। यानी तव्हां दुश्मन सां गॾु बीठा आहियो जंहिं वक़्त में असां पंहिंजे मुल्क जो केस विढ़ूं पिया, उन वक़्त में तव्हां मुल्क में को न को थधो विझराए ऐं हिकु क़िस्म जो माहौल पैदा करण था चाहियो। त इहो मुल्क जा सभिनी पाए न आहे। जेको आहे हिननि जो जे करे जेको आहे आवाम उथरी पवंदो, कुझु कोन थींदो। जेको ख़बरूं कंदा आहिनि तव्हां ॾिठो त को बि माण्हू हिननि सां कोन निकितो आहे जेके बेहतजाज हिननि थिया। हुकूमत बेलापुर हुकूमत जा माण्हू वठी ईंदो पर पोइ तव्हां ॾिठो त अवाम हिननि सां गॾु कोन हुओ। ठीक सूरज साहब मुल्क दुश्मन मौक़िफ़ जो खौफ आहे, चवंदा पीटीआई जो खौफ न आहे पर पीटीआई को मुल्क दुश्मन को मौक़िफ़। ॾिसो मां पंहिंजी भेण खे कुझु यादि ॾियारणु थो चाहियां। अदी खे मुंहिंजी भेण खे अदी जो ताल्लुक उन पार्टी सां आहे जंहिं पार्टी जी लीडरशिप हिकु दफ़ा न ॿ दफ़ा मुआहिदो करे मुल्क छॾे भॼी वई ऐं सऊदीया में वेठी हुई, लंदन में वेठी हुई, पोइ आर्मी चीफनि सां मुआहिदो करे मुल्क छॾे भॼी विया। ॾुखियो वक़्तु आयो तो। इमरान ख़ान जी मुहिब वतनी हिन जी हिबुल वतनी का इन खां वॾो सबूत कहिड़ो आहे त हू चए थो मूंखे ॿाहिरि वञिणो ई न आहे, मूंखे रहणो बि हिन जेल में आहे, मूंखे मरणो बि हिन मुल्क में आहे। त इन खां पोइ ॿी कहिड़ी तव्हांखे हिबुल वतनी खपे, मुहिब वतनी खपे इमरान ख़ान सां? पंहिंजे लीडर ने कॾहिं पुछियो आहे तव्हां की जेको मुल्क छॾे जॾहिं दिलि करे भॼी था वञनि, मुआहिदो करे 5-5 साल जो 2-2 साल जो 1.5 साल जो, उन खां पोइ वापसी कोन था अचनि? त इहो इमरान ख़ान खे इहो चवणु फ़क़ति उनजे लाइ बि फ़क़ति वॾो दिलि खपे त माण्हू चई कीअं था सघनि इमरान ख़ान खे त उहो मुहिब वतन आहे। इमरान ख़ान इंडिया पाकिस्तान वॉर जे दौरान पंहिंजी गवर्नमेंट सां गॾु पूरी सपोर्ट कई। इमरान ख़ान पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठो, असांजी पूरी पार्टी फ़ौज सां गॾु बीठी हुई, फ़ौज से शान बशाना असां पूरी हिमायत कई ऐं असां एतिरे क़दुरु चयो त अगरि ज़रूरत पए बॉर्डरनि ते त पीटीआई जा वर्कर असांजे हाज़िर आहिनि त तव्हां हुनखे बॉर्डर ते बीहारो, असांजे सिपाहियुनि सां गॾु विढ़ंदा। असां पंहिंजी पूरी सपोर्ट में आहियूं, असांजी आर्म फोर्सिस सां पूरी सपोर्ट में आहियूं। खणी सघे न उनखे उहो राइट हासिल आहे। ऐं इजाज़त साहब मां हवाले ईंदसि त हीउ कंसर्न जाइज़ बि हुजे, पीटीआई जो जाइज़ हुजे त असांखे पार्ट न पियो कयो वञे। हुकूमत जो हिकिड़ो मुसलसल बाइस रवैयो आहे, डेलीगेशन जो हुननि ज़िक्र बि कयो, पर गॾोगॾु जेका ॻाल्हि असीं ऑपोज़िट ॿुधूं था, जेको काउंटर नैरेटिव मौक़िफ़ साम्हूं अचे पियो हुकूमती पार्टियुनि जो, उन्हनि जो इहो चवणु आहे त मुख़्तलिफ़ मिसाल बि मौजूदु आहिनि। सोशल मीडिया जी मुख़्तलिफ़ पोस्ट जो ज़िक्र कनि पिया त उते असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐं IMF जे ख़त जो जीअं ज़िक्र कयो सूरत थेबू साहब, त अहिड़ा मिसाल बि मौजूदु आहिनि त हिकु पासे पीटीआई जा कंसर्न आहिनि, ॿिए पासे हीअ मिसाल आहिनि त ख़ुदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ अवां न पिया सम्झो त कमज़ोर थो थिए इन समूरी शयुनि जे हूंदे। त मां पंहिंजी उहा ॻाल्हि वरजाईंदुमि जेको अॻु में बि मां तव्हांजे प्रोग्राम में चयो हो त जॾहिं इहा कमेटी ठही हुई त उन वक़्तु बि पीटीआई जो नुमाइंदो इन में शामिलु थियणु घुरिजे हा। इंडिया खे तव्हां ॾिसो त उन्हनि जे डेलीगेशन खे लीड ई अपोज़िशन पार्टी जो लीडर थो करे।
त हिते बि उसूली तौर ते त ईअं थियणु घुरिजे हा, पर जेकॾहिं हाल उहो न बि थियो त उन जे बावजूद उनमें डेलीगेशन में नुमाइंदगी ज़रूर ॾियणु घुरिजे हा। ऐं उन में हुकूमत खे मूंखे लॻे थो त शायदि इहो ख़ौफ़ हुयो त किथे कंहिं फोरम ते इमरान ख़ान जे आज़ादी जी या हुनजी गिरफ़्तारी जे हवाले सां को मामिलो न छेड़ियो वञे। पर मां सम्झां थो त एतिरी ॿाराणी PTI वारा कोन कनि जो हिकिड़े जंहिं पर्पज़ जे लाइ डेलीगेशन वञे थो उनखे जेको आहे एक्सप्लॉइट कनि हा। त इहो ट्रस्ट करणु घुरिजे हा। इहो ट्रस्ट डेफिसिट थो लॻे ऐं मूंखे लॻे थो इहो हुकूमत पंहिंजे ख़ौफ़ विचां ईअं कयो आहे। ऐं सिर्फ़ु हुकूमत इहो फ़ैसिलो न आहे कयो, पर जंहिं धुरियुनि सगारनि धुरियुनि इहो फ़ैसिलो करायो आहे उन्हनि जी बि हिन में आशीर्वाद शामिल आहे। त इहो मुंहिंजो ख़्याल आहे सम्झणु घुरिजे PTI खे, जेको बार बार चवनि था त असां पॉलिटिकल धुरियुनि सां ॻाल्हियूं न कंदासीं ऐं एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं, त हीअ हुकूमत कुझु बि न आहे। हिन हुकूमत जो वजूद हलणु ऐं जेके बि फ़ैसिला आहिनि उन सभिनी जे पोयां जेको आहे उहो हुननि जी असुल इक़्तिदार जे धणियुनि जी रज़ामंदी ऐं उन्हनि जी जेको आहे त ताईद हासिल आहे। त उन खां सवाइ मुमकिन न आहे त हीअ हुकूमत सोलो फ्लाई करे को फ़ैसिलो करे सघे। त मुंहिंजो ख़्याल आहे त PTI खे जीअं डॉक्टर करीम ख्वाजा साहब चयो त पॉलिटिकल पार्टी वांगुरु हुननि खे हिकिड़ा पंहिंजा कार्ड जेके आहिनि उहे सही तरीक़े सां खेॾणु घुरिजनि। ऐं जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ां को नुमाइंदो न आयो आहे त छा तव्हां हुननि सां राब्तो कयो आहे? ऐं असेंबली में सेनेट में काफ़ी दफ़ा अहिड़ो मामिलो थियो आहे जॾहिं मुख़्तलिफ़ इशूज़ थिया आहिनि या लेजिस्लेशन जे हवाले सां त PTI वाक़ई ताउन न कंदी आहे ऐं उते पंहिंजी मौक़ुफ़ रखंदी आहे ऐं एहतजाज खे तरजीह ॾींदी आहे। त मां सम्झां थो त गुरबत हुजे, महांगाई हुजे, जंहिंजे लाइ सभु पार्टियूं बज़ाहिर सियासत कनि थियूं, त उन अवामी इशूज़ जे हवाले सां बि PTI जूं अमली तौर ते के कोशिशूं ऐवान जे लेवल ते को अहिड़ो क़ाबिल ज़िक्र मूंखे यादि नथो पए जो हुननि को अहिड़ो मामिलो कयो हुजे। हा, सिंध जे पाणी वारो जॾहिं इशू थियो त उन में पीपल्स पार्टी खे फिल्म गीची में विझण जे लाइ या उन्हनि जे ते तनक़ीद करण जे लाइ इहो PTI इशू ज़रूरु उथारियो हो, पर उन ते बि जंहिं तरीक़े सां अमली तौर ते ऐं हिकिड़े मुस्तक़िल मिज़ाजी सां PTI खे पॉलिसी रखी पंहिंजी ठाहे ऐं जेके स्टेक होल्डर हुया उन्हनि सभिनी खे ऑन बोर्ड करे अॻिते हलण जी उहा पॉलिसी कोन थी नज़र अचे। त उन मां बि ईअं ई थो लॻे त ॼण माना हुननि को फॉर द टाइम बीइंग को इशू उभरे थो त उन ते हुन को पंहिंजी हिकिड़ो राय त ॾियनि था, पर उन सां मुस्तक़िल मिज़ाजी सां जेको आहे उहो डील करण वारो मामिलो नथो लॻे। त हिन में बि भले कुझु बि हुजे, अल्टीमेटली जॾहिं तव्हांखे इहो मौक़िफ़ छॾणो पवंदो त भई को नवाज़ शरीफ़ बि चोर आहे, ज़रदारी साहब बि करप्ट आहे ऐं बसि मां ई जेको आहे उहो खीर जो धोतल आहे, त ईअं कोन थींदो। ऐं उनखे जेसि ताईं रियलिटी खे तस्लीम करे तव्हां न ईंदो प्रॉपर पॉलिटिकल फोरम ते, त तेसि ताईं मूंखे नथो लॻे त को PTI खे को उनजो ख़ातिर ख़्वाह को नतीजो मिली सघे थो। मेहर साहब, अगरि को माण्हू ग़लति आहे त हुनखे चओ न तूं ग़लति न आहीं, तूं सही आहीं। ऐं अगरि मां सही आहियां त मां हुनजी ख़ुशी जे लाइ चवां की भई मां सही न आहियां, मां ग़लति आहियां। पर तव्हांजी ॻाल्हि सां मां हमेशह एग्री कंदो आहियां, त ॾाढी लॉजिकल ॻाल्हि कंदा आहियो। पर माज़रत तव्हां हिन दफ़ा जेका ॻाल्हि कई न, ॿ ॻाल्हियूं मां हुन सां इख़्तिलाफ़ इन करे थो कयां कि अगरि ज़रदारी साहब जे मथां कोई इमरान ख़ान जे दौर हुकूमत में त कोई मुक़दमो कोन थियो आहे। ज़रदारी साहब जे मथां जेतिरा मुक़दमा थिया आहिनि पीपल्स पार्टी जे दौर में थिया आहिनि, त उनजी रोशनी में सॼे पाकिस्तान जी नज़र में नवाज़ शरीफ़ चोर आहे। जेतिरा ज़रदारी साहब जा मुक़दमा थिया उहो नवाज़ शरीफ़ जे दौर में थिया। इमरान ख़ान जे दौर में को हिकिड़ो मुक़दमो बि ॿिन्ही ते मथां कोन थियो आहे। त इमरान ख़ान त ॿिन्ही मुक़दमनि जी रोशनी में थो चए न। रिलीफ बि त मिलियो न, अदालत मां हुननि खे वरी सर्टिफाइड बि त करे। सर ॾिसो न, अदालत ॾिसो न मेहर साहब, अदालत इमरान ख़ान खे बि सादिक अमीन जो ख़िताब ॾिनो आहे। पोइ हिकिड़ो चोर पाकिस्तान में वञे थो, लंदन इलाज कराए वापसि थो अचे, उहो जेल ई कोन थो वञे। भई जेल वञी उतां ज़मानत खण वापसि अच, एयरपोर्ट ते मामिलो ख़तमु। अहिड़ी लाक़ानूनियत वारो मुल्क अगरि असांजो आहे त पोइ असां हिनखे बनाना रिपब्लिक जी तरफ़ खणी था वञूं न। तव्हांखे सम्झणु घुरिजे न त 190 मिलियन केस में तव्हांखे कन्विक्शन थियल आहे। हिन महिल उहो जेसि ताईं तव्हांखे रिलीफ नथो मिले त तव्हांजी पोज़ीशन उहा कन्विक्टेड प्रिज़नर वारी हूंदी। त कल्ह तव्हांजे हक़ में हुयूं अदालतूं ऐं सभु कुझु, ऐं हाणे कंहिं ॿिए पासे आहिनि। त इहो त ज़ाहिर इहो लाक़ानूनियत आहे, इक़्तिदार जो इहो लाक़ानूनियत आहे। आईन ऐं कानून जे रिट जी लड़ाई तो विड़े पियो इमरान ख़ान। बिल्कुलु आहे। करीम साहब, आख़िरी तव्हां कुझु कमेंट हिन में ऐड करणु चाहियो? भाई मसलो जो है तो असी चाहिए तो पॉलिटिकल प्रोसेस PTI जो है सो
थोड़ी फ्लेक्सिबिलिटी ॾेखारे पॉलिटिकल प्रोसेस में, ऐं जेके कमी बेशियूं आहिनि उनखे दरगुज़र करे तॾहिं शयूं अॻियां वधंदियूं। जेसिताईं इंडिया पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट आहे हिन वक़्तु हुननि खे थोरो थधो थी हलणु खपे। जेसिताईं इहो ऑपरेशन सिंदूर जेको मोदी चए पियो असांजे हले पियो ख़तमु कोन थियो आहे, त उन में बि हिननि खे थधो थी हलणु खपे 1-2 महीननि जे लाइ, जेसिताईं हिकिड़े पासे ॻाल्हि थिए। ऐं जेके डेलीगेशन ॿाहिरि विया आहिनि पाकिस्तान जा ऐं कोशिशि कनि पिया उन्हनि खे बि इहे ब्लेसिंग्स ॾियनि, हिन जो शरीक न थिया आहिनि, उनजो मूंखे अफ़सोस आहे, पर हिननि खे ब्लेसिंग ॾियणु खपे डेलीगेशन खे। ठीक करीम साहब, ऐं प्रोग्राम जो वक्त बिल्कुल पूरो आख़िरी ॻाल्हि करीम साहब जी ॻाल्हि ते ऐं एजाज साहब जेको चयो आहे जेको ग़लति आहे सो ग़लति आहे, जेको सही आहे सो सही आहे, पर ॻाल्हि आहे त उहो हर दौर में उनजो जेको पैमानो हुजे उहो ई हुजणु घुरिजे। ईअं न हुजे जो पीटीआई जे दौर में कुझु ग़लति कुझु ॿियो हुजे ऐं तव्हां चओ त जेकॾहिं तव्हां सां नाइंसाफ़ी थिए त उहा ॿी शइ आहे। तमामु नाइंसाफ़ी आहे न। अहिड़ी जेल न ज़रदारी साहब भुगती आहे, न नवाज़ शरीफ़ भुगती आहे अहिड़ी जेल, न शहबाज शरीफ़, न मरियम, जेकी जेल इमरान ख़ान फेस थो करे। सभु मुतफ़िक़ हूंदा हिन ॻाल्हि ते, मां सम्झां थो। जेकी ॻाल्हि तव्हां चओ पिया एजाज साहब ऐं ख्वाजा साहब, त पीटीआई खे पंहिंजा कार्ड सुठी तरह खेॾणु खपनि ऐं थोरो थधो थी हलणु खपे। असां 24 नवंबर ते एहतिजाज कयो, जंहिंमें मारक कुटाई ऐं गोलियूं असांखे वर्करनि लॻियूं। नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई 6 महीननि खां थधा आहियूं, ॾाढी ख़ामोशी सां तहमुल सां हलूं था, कोई मुल्क में एजिटेशन कोन्हे। त इन जो नतीजो छा थियो? माण्हू सम्झनि था त शायदि पीटीआई कमज़ोर थी वई, हिनखे दीवार सां लॻाए छॾियो। त गवर्नमेंट असांखे अंडर एस्टिमेट न करे। ॿी ॻाल्हि त अगरि इंडिया पाकिस्तान जी को गर्मी सर्दी हलंदी त असां पंहिंजे मुल्क सां बीठा आहियूं, पंहिंजी फोर्सिस सां बीठा आहियूं, असांजी फोर्सिस सां बीठा आहियूं। और अगरि असांजी एहतिजाज जे दौरान अलाह न करे इहा ॻाल्हि थी, असां उन महिल पंहिंजो एहतिजाज ख़तमु करे पंहिंजी फोर्सिस जी हिमायत कंदासीं, पंहिंजे मुल्क जी हिमायत कंदासीं, पंहिंजी गवर्नमेंट जी सपोर्ट कंदासीं। वरी महिरबानी मुंहिंजी डॉक्टर करीम साहब, एजाज मार साहब, सूरत थेबो साहिबा, नाज़रीन सभिनी जी गुफ़्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं